कराची में 27 जून ते रेंजर्स जी कैंप ते हमलो कंदड़ 4 दहशतगर्दनि मां 3 अफ़गानी ऐं 1 बाजोड़ वासी हो। रेंजर्स जे कामयाब ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया, 1 खे गिरफ़्तार कयो वियो। सिंध जे घर वज़ीर ज़ियालंजार IG सिंध ऐं SSP CTD जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। ज़ियालंजार चयो त हमले जे मास्टर माइंड कारी बशीर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। हमले जी सहूलियतकारी कंदड़ गिरोह जे माण्हुनि खे बि पकड़ियो वियो आहे। SSP CTD इरफान बहादुर चयो आहे त दहशतगर्दनि खे हबचौकी मां कोरंगी आणे हिकु घर में तरसायो वियो। गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हमले जे मास्टर माइंड मोहम्मद बशीर, आपघाती बमबारनि ऐं ख़ारिजियुनि जा वीडियो बयान बि ॾेखारिया विया। SSP CTD इरफान बहादुर चयो त कराची वारे हमले जी रिथाबंदी, सहूलियतकारी ऐं बंदोबस्तु अफ़गानिस्तान मां कयो वियो। अमरीकी फ़ौज पारां ईरानी हदफ़नि ते हमला मुकमिल करण जो ऐलान। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त ईरान जे साहिली दिफ़ाई निज़ाम, मिज़ाइल, ड्रोन ऐं बहरी ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। बोशर, चाबहार, किनाल ऐं बंदर अब्बास ते हमला कया विया। हिन वक़्तु 50,000 खां वधीक अमरीकी फ़ौजी जथा विच ओभर में मौजूदु आहिनि। ईरान ते ताज़नि हमलनि जो मक़सदु सामूंडी लंघनि जो तहफ़्फ़ुज़ ऐं तजारती जहाज़नि ते हमला करण जी ईरानी सलाहियत खे वधीक कमज़ोर करणु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां हरमोज़ लंघ जी ॿीहर नाकाबंदी ऐं हरमोज़ खां गुज़रंदड़ समूरनि कार्गो जहाज़नि ते 20% शरह सां फ़ीस उगाइण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका खे हरमोज़ जी मुहाफ़िज़ तौरु सुञातो वेंदो। नाकाबंदी रुगो ईरानी सामूंडी जहाज़नि ऐं संदनि ग्राहकनि खे रोकींदी। अमरीकी हमलनि जे जवाब में ईरान जा कुवैत ऐं बहरीन में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला। ईरानी पासदारनि इनक़लाब जो चवणु आहे त बहरीन में अमरीकी नेवी जे 5 सामूंडी बेड़े खे निशानो बणायो वियो। हरमोज़ में 2 ऑयल टैंकर्स ते क्रूज़ मिज़ाइलनि सां हमला। ईरानी पासदारनि इनक़लाब मूजिबि ऑयल टैंकर्स ख़िलाफ़ कार्रवाई हरमोज़ लंघ में भञकड़ी सबबि कई वई। ईरान जे ख़त्मुल नबिया हेडक्वार्टर जो चवणु आहे त अमरीका सां सहकार ऐं लॉजिस्टिक मदद खे ईरान जी ख़ुदमुख़्तियारी तोड़े सलामती ख़िलाफ़ जंग सम्झो वेंदो। अमरीका खे सामूंडी लंघ ते कंट्रोल हासिल करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पीपल्स पार्टी जे MN एजाज़ जखराणी जो नंढो भाउ आज़ाद जखराणी मुबैना तौरु गिरफ़्तार। आज़ाद जखराणी जे भाउ ख़ालिद जखराणी जो चवणु आहे त संदसि भाउ खे मुलादात वारे इलाइक़े मां गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। PP MN एजाज़ जखराणी कुझु अरसो अॻु पंहिंजे भाउ आज़ाद जखराणी खां लातालकी जो ऐलान कयो हो। आज़ाद जखराणी जेका बाद पतो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। शारजाह मां कराची ईंदे समुंड में किरी तबाह थियल कार्गो जहाज़ जे शहीद को पायलट फैसल जतोई जी मोरो विझो गाइबाणी जनाज़े नमाज़ अदा कई वई। टोड़ा ॻोठ में अदा कयल गाइबाणी जनाज़े नमाज़ में वारसनि, सियासी समाजी अॻुवाणनि ऐं वकीलनि जी शिरकत। कार्गो जहाज़ में रिज़वान इदरीस, को पायलट फैसल जतोई, एयरक्राफ्ट इंजीनियर मोहम्मद आरिफ सिद्दीकी, एयरक्राफ्ट इंजीनियर मोहम्मद आमिद ऐं मास्टर मोहम्मद तौफ़ीक़ सवार हुआ। रेस्क्यू टीमुनि खे ओरमाणा वेझो तबाह थियल जहाज़ जो मलबो मिलियो हो। जहाज़ में सवार अमले मां फैसल जतोई समेत कंहिंजो बि लाश न मिली सघियो। कराची जे गुल प्लाज़ा साने केस में वापारी यूनियन जे अॻुवाण तनवीर पास्ता जी उबरी ज़मानत में वाद एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखिण जी अदालत ज़मानत जी दरख़्वास्त ॿुधणी हलाई। प्रोसिक्यूटर राणा खलीक जो चवणु आहे त जुडिशियल मजिस्ट्रेट ॿीहर जांच कराइण जो हुकुम ॾिनो आहे। समूरनि जवाबदारनि जा 161 जा बयान ॿीहर रिकॉर्ड कया वेंदा। SBCA समेत ॿियनि इदारनि जे अमलदारनि जा बयान बि रिकॉर्ड कया वेंदा। DSP आमिर नओं जांच ऑफिसर मुक़रर। अदालत जवाबदार जी उबूरी ज़मानत में 21 जुलाई ताईं वाद करे छॾी। ऐं खेरपुर नौतन शाह वेझो सोशल एक्टिविस्ट घराॾो गोलियूं हणी क़तल। ॻोठ आडो ख़ान गाॾी में हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद गाॾी मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। 1 ॾींहुं अॻु मक़तूल मोहम्मद गाॾी सोशल मीडिया ते धमकियुनि बाबति पोस्ट रखी हुई। मक़तूल नौजवान सोशल मीडिया ते रखियल पंहिंजी पोस्ट में लिखियो हो त मूंखे हथियारनि जी ज़रूरत ते डिॼारियो पियो वञे। वारसनि ऐं दोस्तनि खे माण्हुनि जा नाला ॿुधाए छॾिया आहिनि।